वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो ISI हेडक्वार्टर्स जो दौरो वज़ीर-ए-आज़म ऑफिस मौजूद वज़ीर-ए-आज़म के मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर-ए-आज़म के ओभर सरहद ते भारत जे ॼारहाणे ऐं चिड़ ॾियारींदड़ क़दमनि खां आगाह कयो वियो। वज़ीर-ए-आज़म सां नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार सर्विसेज चीफ्स बि गॾु मौजूद हुआ। वज़ीर-ए-आज़म इदारे जी क़ौमी मुफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति फ़ैसलनि में किरदार जी वाखाण कई। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त ख़ुदमुख़्तियारी ऐं सालमियत जी कंहिं बि भञकड़ी जो असराइतो ऐं फ़ैसिलाइतो जवाब ॾींदासीं। हथियारबंद फ़ौज रियासती इदारनि ऐं क़ौमी ताक़त जी मदद सां मुल्की सलामती वक़ार ऐं इज़्ज़त जे तहफ़्फ़ुज़ लाइ मुकमल तैयार आहे। सिंध तास मुआहिदे जी मौतली इंसानियत ख़िलाफ़ ॾोह आहे। असां दुनिया खे ॿुधाइण चाहियूं था त पहलगाम वाक़े में पाकिस्तान जो को हथ नाहे। पाकिस्तान दहशतगर्दी बरामद न करे रहियो आहे पर पाण दहशतगर्दी जो शिकार आहे। भारत चरियाइब जो मुज़ाहिरो करे रहियो आहे त असां झुकण वारा न आहियूं। भारत चनाब नदी में पाकिस्तान लाइ पाणी जो छोड़ बंदि करे छॾियो आहे। भारत पाकिस्तान जे हिसे जो पाणी पंहिंजा ड्रेम भरण लाइ इस्तेमालु करे रहियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असम्बली जे इजलास के ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हियूं। सन चवण त भारतीय हुकूमत गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे रही आहे। पाकिस्तानी क़ौम डिॼी करे जीअण नाहे सिखियो। भारत पाकिस्तान खे पंहिंजी नाअहली जो ज़िम्मेवार करार ॾियण जी कोशिश करे रहियो आहे। जेकॾहिं भारत पाकिस्तान लाइ पाणी जो को मसइलो पैदा करण जी कोशिश करे थो त असांजे लाइ उहो जंग जो ऐलान हूंदो। गॾियल क़ौमुनि वटि पाक भारत मसइलो हल थियणु घुरिजे। हुकूमती पीपल्स पार्टी गॾिजी ईंदड़ बजट ठाहींदासीं। भारतीय जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ क़ौमी असम्बली जो पूरो ऐवान हिकु ज़ुबान थी वियो। MQM पाकिस्तान जे अॻवान फारूक सत्तार जो चवणु आहे त भारत जंग चाहे थो त पोइ जंगी सही। जेकॾहिं शौक़ु आहे त अचो पोइ पाकिस्तान खे आज़मायो। हिन भेरे इंडियन फोर्स जो पूरो स्क्वाड लाहींदासीं। चांहि जो प्याले बदिरां ड्रम मोकिलींदासीं छो त मोदी जो ख़ानदानी कम बि चांहि ठाहिणु हो। PP मेंबर सहर कामरान चयो आहे त अॼु भारत एटम बम जे करे पाकिस्तान ॾांहुं न पियो वधे। असां पाकिस्तान जे लाइ जान ॾियण लाइ तयारु आहियूं। अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो त मोदी जे माइंड सेट अॼु ताईं पाकिस्तान खे तस्लीम नाहे कयो। पाकिस्तान भारतीय जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल सिंध तास मुआहिदे जी मौतली ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। पाकिस्तानी भारत ते फ़ौजी टकराव खां बचाव में सफ़ारती रस्ता इख्तियार करण ते ज़ोर पर ॾेई खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान जी दरख़्वास्त ते सलामती काउंसिल जो पाक भारत मसइले ते बंदि कमरे वारो इजलास थियो जंहिंमें खिते जी बिगड़ंदड़ सूरत हाल ऐं भारतीय जारियत ते गौर कयो पियो। सलामती काउंसिल जी मेंबरनि कश्मीर मसइले खे इलाक़ाई अदम इस्तेकाम जो बुनियादी कारण करार ॾींदे चयो आहे त कश्मीर मसइले खे गॾियल क़ौमुनि जे ठहिराउनि ऐं कश्मीरी अवाम जी ख़्वाहिशुनि मुताबिक़ हल थियणु घुरिजे। तर्जुमान मूजिबि पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जे दिफ़ा लाइ मुकमल तौर ते तयारु आहे। जारियत जी सूरत में पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे चार्टर तहत दिफ़ा जो हक़ रखे थो। भारत जो पहलगाम फॉल्स फ्लैग में नाकामी खां पोइ बलूचिस्तान में वॾी दहशतगर्दी जो मंसूबो बेनकाब थी वियो। इंटेलिजेंस ज़रियनि मूजिबि भारतीय ॻुझी एजेंसी रॉ बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजे प्रॉक्सीज़ खे सरगर्म करे छॾियो। रॉ ग्वादर कोयटा ऐं खुजदार में दहशतगर्दी जो मंसूबो जोड़ियो आहे। भारतीय एजेंसी रॉ BLA फितना अल ख़वारिज ऐं गैर क़ानूनी अफ़गाननि खे उन्हनि शहरनि में दहशतगर्दी जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। कुझु आबघाती बमबारनि खे ॼाणायल इलाइक़नि जी रेकी कराई वई। आबघाती बमबार दहशतगर्दी जी कार्रवाई में गाॾी या मोटरसाइकिल जो इस्तेमालु करे सघनि था। भारत जी बलूचिस्तान में दहशतगर्दी जा वाज़िह सबूत पहिरियां ई मंज़र आम ते अची चुका है। पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताण बरक़रार पर ॾेही एयरलाइंस पाकिस्तान जी फ़िज़ाई हदुनि जे इस्तेमाल खां पासो करण लॻी। एयरलाइंस ऐं फ्लाइट ट्रैकर मां मालूम थियो आहे त एयर फ्रांस ऐं जर्मनी जी लिफ्तानासा उन्हनि आलमी एयरलाइंस में शामिल आहिनि जेके पाकिस्तान जी फ़िज़ाई हदुनि खां पासो करे रहियूं आहिनि। एयर फ्रांस तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त एयरलाइन पाक भारत छिकताण जो हवालो ॾींदे पाकिस्तान जी ओवर फ्लाइट मुअतल करण जो फ़ैसिलो कयो आहे। असां मुल्क जे दिफ़ा लाइ तयारु आहियूं। भारत खे कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। असां मुतहिद आहियूं ऐं पाकिस्तान सां यकजहती जो इज़हार कयूं था। पाक फ़ौज जे रिटायर्ड ऑफिसरनि जी पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन बाबति प्रेस कॉन्फ्रेंस मेजर जनरल रिटायर्ड जावेद असलम ताहिर, एयर वाइस मार्शल रिटायर्ड फ़हीम अरशद, मेजर जनरल रिटायर्ड
ख़ालिद जाफ़री ब्रिगेडियर रिटायर्ड मोहम्मद ज़रीन खान जो चवड़ा है त सिंध में हुर मुजाहिदुन जी फोर्स पाक फ़ौज जी मदद लाइ मौजूद है। असांजे अंदर जहाज जो जज़्बो अॼु बि मौजूद है। आर्मी चीफ जी हिक आवाज़ से असां लब्बैक चवंदासीं। पीपल्स पार्टी जे अॻवान ताज हैदर जे वफ़ात खां पोइ ख़ाली थियल सिंध सां सेनेट जी सीट लाइ ज़िमनी चूंड पीपल्स पार्टी जो उम्मीदवार वक़ार मेहदी कामयाब। वक़ार मेहदी 111 वोट खणी सेनेटर चूंडिजी वियो। MQM पाकिस्तान जी उम्मीदवार निगहत मिर्ज़ा खे रुगो 36 वोट मिलिया, 2 वोट रद्द कया विया। इलेक्शन दौरान मजमूई तौर ते 149 वोट कास्ट कया विया। सुन्नी इत्तेहाद काउंसिल ऐं जमायत इस्लामी जे उम्मीदवार समेत 10 मेंबरनि इलेक्शन में हिस्सो न वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं सिंध असेंबली जे स्पीकर अवैस कादिर शाह ऐं ॿियनि पारां सेनेटर चूंडण ते वक़ार मेहदी खे वाधायूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वक़ार मेहदी जी कामयाबी पीपल्स पार्टी ते आवाम जे एतमाद जो इज़हार आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पीपल्स पार्टी खे शिकस्त न थी रही सघिजे। एशियाई तरक्याती बैंक जी आला सतही 7 रुकनी वफ़द जी कराची में सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर सां मुलाक़ात। रेड लाइन BRT मनसूबे जी मौजूदा सूरत हाल, टेक्निकी रंडकुन ऐं कंसल्टेंसी कारकर्दगी समेत ॿियनि अहम मामलनि ते ख़यालनि जी ॾेवर। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर वफ़द खे मनसूबे में पेश ईंदड़ मसइलनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। धुरियुनि पारां रेड लाइन BRT मनसूबे खे वक़्त सिर ऐं कामयाबी सां मुकमल करण जे अज़म जो वर्जाउ। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त रेड लाइन BRT मनसूबो शहरी आबादी जे ॻुथियल इलाइक़नि मां गुज़री रहियो आहे, जिथे यूटिलिटीज़ जी मुंतक़िली हिकु वॾो मसइलो आहे। मनसूबे जे रस्ते में 5 वॾियूं यूनिवर्सिटीज़ वाक़िअ आहिनि। मनसूबे सां लखे शहरियुनि खे फ़ाइदो पहुचंदो। पिंक बस सर्विस जहिड़नि कामयाब मनसूबनि जो मक़सदु शहरियुनि लाइ सफ़री सहूलियतुनि खे बहितर बणाइणु आहे। भारत पाण खे सुपर पावर समझी रहियो आहे, इहा उन जी भुल आहे। पहलगाम वाक़िए जी पाकिस्तान मज़म्मत कई, पर पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी ते भारत मज़म्मत न कंदो आहे। भारत हिकु तरफ़ो सिंध तास मुआहिदे खे मुअतल नथो करे सघे। पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे, जंग नथा चाहियूं। जेकॾहिं अगराई कई वई त मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त कॉर्पोरेट फार्मिंग ते बि सिंध जे ख़िलाफ़ का शइ क़बूल न हूंदी। पीपल्स पार्टी पाणी जे मामले खे अहमियत ॾेई रही आहे। ईंदड़ माली साल जी बजट में सिंध जे लाइ वधीक फंड रखिया वेंदा। सेनेट जी ज़िमनी चूंड में PP उम्मीदवार वक़ार मेहदी वरे अक्सरियत सां खटे वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत कराची खे फ़राइम थींदड़ बिजली में इज़ाफ़े जो फ़ैसिलो करे वरितो। पावर डिवीज़न जे सेक्रेटरी स्टैंडिंग कमेटी जे इजलास दौरान ॿुधायो वियो त वफ़ाक़ तरफ़ां कराची खे मिलंदड़ बिजली में इज़ाफ़ो थींदो। वफ़ाक़ तरफ़ां कराची खे 900 बदिरां 1600 मेगावाट बिजली फ़राहिम कई वेंदी। खटे में सामूंडी पट्टी जे मुख बैराज उडेरो लाल जी 18 शाख़ुनि जी पुछड़ी में पाणी जी सख़्त खोट। ॾुकार वारी सूरत हाल, समुंड जो तेज़ी सां वधण सबबि जर जो पाणी 90 सैकड़ो खारो थी वियो। पाणी जी खोट सबबि फसल थियण सां गॾु पीअण जे पाणी लाइ इंसान तोड़े जानवर तड़पण लॻा। इंडस डेल्टा में मिठो पाणी न छॾण सबबि समुंड जो पाणी तेज़ी सां अॻिते वधण लॻो। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शीरर उर्फ शेरू महर मारिजी वियो। चक भरसा कचे वारे इलाइक़े में शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी चढ़ाई। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शीरल महर मारिजी वियो। जवाबदार जो पुटु गुलर महर संदसि घरवारी ज़ख़्मी। पुलिस जी चढ़ाई दौरान 3 पुलिस ऑफिसरनि जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार नसर कादरानी साथी सरवर जतुई समेत ज़ख़्मी पिणु थियो। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार शीरल उर्फ शेरू महर खे ऑपरेशन में मारण ते सिंध जे घरू वज़ीर पारां SSP शिकारपुर ऐं संदसि टीम खे शाबाश। शिकारपुर पुलिस लाइ तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण जो ऐलान। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त मुख्य जवाबदार जो मारिजणु सिंध पुलिस जी वॾी कामयाबी आहे। पुलिस मुक़ाबले में कुझु ॿिया जवाबदार बि मारिजी विया आहिनि, जिन जी सुञाणप बाद नाला ज़ाहिर कया वेंदा। सिंध पुलिस हनी ट्रैप में आयल सभिनी मुग़विन खे आज़ादु कराए चुकी आहे। हनी ट्रैप जे करे पूरे पाकिस्तान जा माण्हू कचे में ईंदा हुआ। मारिजी वियल जवाबदार शेरू महर पाण हनी ट्रैप जे गैंग हलाईंदो हो। खरी मीरवा में बेदर्दी सां क़त्ल कयल सहाफ़ी एडी शर्ट जे क़त्ल केस में नामज़द 2 जवाबदारनि जी ज़मानत रद्द। गिरफ़्तार खैरपुर जे फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार दानिश भट्टी ऐं मंसूर अवार जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद पुलिस जवाबदार खे अदालती अहाते मां गिरफ़्तार करे वरितो।